أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولما بلغ أشده واستوى آتيناه حكما وعلما وكذلك نجزي المحسنين। ऐं जॾहिं तो पंहिंजे ज़ोर खे यानी कुवत में अची वियो, जवान थी वियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम, वस्तवा ऐं पूरो यानी पूरो संभलजी वियो, आतईना हुक्म व इल्मा, पोइ असां उनखे हिकमत ऐं इल्म अता कयो। वकज़ालिक नजज़िल मुहसिनीन, ईअं ई असां बदिलो ॾींदा आहियूं नेकीअ वारनि खे। यानी ही नंढपण में जेको वाक़ियो थियो उहो थियो, उन खां पोइ जॾहिं जवान थिया त अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे जेको आहे सो ख़ुसूसी सम्झ अता फरमाई ऐं यानी ग़लति ऐं सहीअ में परख सम्झ ऐं हर ॻाल्हि खे उन जे अंजाम खे ॾिसी करे जेको सो फ़ैसिलो करणु, इहो अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे अता फरमायो। अल्लाह ताला फरमाए पियो त असां ईअं नेकी करण वारनि खे ईअं ई बदिलो अता फरमाईंदा आहियूं। ودخل المدينة على حين غفلة من أهلها فوجد فيها رجلين يقتتلان هذا من شيعته وهذا من عدوه فاستغاثه الذي من شيعته على الذي من عدوه فوكزه موسى فقضى عليه قال هذا من عمل الشيطان إنه عدو مضل مبين। ऐं शहर में दाख़िल थियो जंहिं वक़्तु उन जा रहवासी ग़फ़लत में हुआ, पोइ ॿिनि माण्हुनि खे विढ़ंदो ॾिठईं। उन शहर में ॿिनि माण्हुनि खे ॾिठईं त विढ़नि पिया। हीअ हुन जे कबीले जो आहे ऐं हीअ हुन जे दुश्मननि मां आहे, दुश्मन जे कबीले मां आहे। पोइ उहो माण्हू जेको हिन जी बिरादरी जो मां हो, उन जे ख़िलाफ़ जेको उन जे दुश्मन जी बिरादरीअ मां हो, हिन खां मदद तलब कई, मदद घुरी। पोइ मूसा अलैहिस्सलाम उन खे मुक आई, फ़क़ज़ा अलैहि, पोइ हिन मुक उन खे मारे हिरियो। क़ाल हाज़ा मिन अमल शैतान, चई त हीअ शैतान जो अमल आहे, शैतान जे अमल मां आहे। बेशक ओ खुलियल दुश्मन आहे ऐं ग़लति राह ते विझी थो छॾे। अल्लाह रब्बुल आलमीन हिते वाक़ियो बयानु कयो त मदीने में यानी शहर मां मुराद फरमाईंदा मिस्र हो, शहर मिस्र, उन में दाख़िल थिया। इन मां ख़बर थी पए त ही ॿाहिरि हुआ ऐं उतां ही दाख़िल थिया शहर में। उहो वक़्तु हो जेॾी महिल शहर जा रहवासी जेके ग़फ़लत में हुआ। फरमाईंदा त अक्सर रिवायतुनि में अचे थो त ॿिनि पहरनि जो वक़्तु हो ऐं माण्हू मानी खाई ऐं ॿिनि पहरनि जो जेको सो सुम्ही रहिया हुआ। त हिन उते ॿिनि माण्हुनि खे ॾिठो पाण में उहे विढ़नि पिया। हिकिड़ो जेको उहो बनी इसराइल मां हो, यानी मूसा अलैहिस्सलाम जे यानी ख़ानदान मां हो, ऐं ॿियो जेको उहो फ़िरौन जे ख़ानदान मां हो। ऐं जेको फ़िरौन जे ख़ानदान मां हो उन ज़ुल्म पे कयो हिन ते। त हीउ जेको बनी इसराइल मां हो, इन मूसा अलैहिस्सलाम खे जेॾी महिल ॾिठो त उन खां उन मदद घुरी त तूं मुंहिंजी मदद कर। हुन हज़रत मूसा अलैहिस्सलाम इरादो ते कयो त हिन खे छॾाए, बसि सिर्फ़ु इहो इरादो हो त हिन खे छॾाए। पहिरीं हुन खे सम्झाई ज़बान सां, बाबा तूं ईअं न कर, कोन सम्झो। त हाणे हुनखे जेको आहे सो तादीबन अदब सेखारण जे लाइ, ताकी इन ते ज़ुल्म न करे, हुनखे हिकिड़ी मुक आई। पर उहो मुक बि सही कोन सघियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी, ऐं बसि मुक लॻी त मरी वियो।
हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे उनखे मारण जो इरादो कोन हो, इन करे हीअ ख़िलाफ़ तवक्को नतीजो अचानक जो नतीजो ॾिसी करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम घबराइजी विया ऐं चयूं त हीअ जेको आहे यानी पछताए करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त हीअ जेको शैतान जी कारवाई आहे ऐं शैतान बेशक खुलियल दुश्मन आहे ऐं ग़लति राह ते लॻाए थो छॾे। قال رب إني ظلمت نفسي فاغفر لي فغفر له إنه هو الغفور الرحيم। चयाई त ए मुंहिंजा रब, ए मुंहिंजा परवरदिगार, बेशक मूं पंहिंजी जान ते ज़ुल्म कयो आहे, इन करे तूं मूंखे माफ़ फरमा। पोइ अल्लाह ताला उनखे माफ़ करे छॾियो। बेशक ओ अल्लाह ताला घणो माफ़ करण वारो ऐं वॾो महिरबान आहे। قال رب بما أنعمت علي فلن أكون ظهيرا للمجرمين। मूसा अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजा परवरदिगार, बसबब उन जे जीअं त तो मुंहिंजे मथां इनाम कयो आहे, इन लाइ आऊं मुजरिमनि जो मददगार आईंदे न थींदुसि। यानी हज़रत मूसा अलैहिस्सलाम पहिरीं फिरौन सां गॾु हुआ ऐं पर हीउ जेको वाक़ियो थियो ने उन्हनि जे अंदरि हिकिड़ो इनक़िलाब आंदो। हुननि सोचियो त हीउ सभु कुझु जेको ज़ुल्म थिए पियो, इहो सभु कुझु जेको आहे सो फिरौन जे जाबराना हुकूमत जे करे आहे। हुन एतिरो जेको सो पंहिंजी क़ौम वारनि खे कुवत ॾिनी आहे ऐं बनी इसराइल खे एतिरो दॿायो आहे जो हुन जा माण्हू यानी बग़ैर कंहिं जेको आहे घबराहट जे, बग़ैर कंहिं जेको आहे कंहिं हुनजे हिननि ते ज़ुल्म कनि था ऐं इन जे जेको सो नतीजे में हीउ सॼो जेको आहे सो ज़ुल्म ऐं ॾाढ जेको मुल्क में हले पियो, इन जे करे हले पियो। इन करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमाया त या अल्लाह, तव्हां मुंहिंजे मथां जेके जेके इनाम कया आहिनि, हाणे आउं आईंदे कॾहिं बि जेको आहे इन मुजरिमनि जो साथ कोन ॾींदुसि, हाणे उन्हनि खां अलॻि थी वेंदुसि। فأصبح في المدينة خائفا يترقب فإذا الذي استنصره بالأمس يستصرخه قال له موسى إنك لغوي مبين فلما أن أراد أن يبطش بالذي هو عدو لهما قال يا موسى أتريد أن تقتلني كما قتلت نفسا بالأمس إن تريد إلا أن تكون جبارا في الأرض وما تريد أن تكون من المصلحين। पोइ सुबुह जे वक़्तु शहर में डिॼंदे जेको आहे सो सुबुह कयईं शहर में डिॼंदे हालात जो जाइज़ो वठी रहियो। फ़ैज़ल लज़िस्तन सरऊ, अचानक ॾिठईं, ओचितो ॾिठईं त उहो माण्हू जंहिं कल्ह हिन खां मदद घुरी हुई, उहो वरी हिन खां मदद पियो घुरे ऐं हिन खां फ़रियाद पियो करे, यानी वरी ॿिए कंहिं सां झगड़ो पियो थिए हुनजो। त मूसा अलैहिस्सलाम हुनखे चयो, यानी इन बनी इसराइली खे, त इन्नक लग़वियुम मुबीन, तूं यानी वाज़े शरारती आहीं। कल्ह हुन सां बि जहिड़ो कई, अॼु हिन सां बि जहिड़ो करी, तुंहिंजो कमु ई जहिड़ो करणु। हाणे इहो चई हिन खे, पर फलम्मा अरादा, पोइ वरी उन माण्हूअ खे पकड़ियईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम, यानी जेको बनी इसराइली हो, जेको फिरौन जो, फिरौन जे माण्हुनि मां हो, उनखे पकड़ियईं थे, पकड़ण जो इरादो कई त उनखे छॾाए। क़ाल या मूसा, त हीउ जेको बनी इसराइल वारो जेॾी महिल दड़को ॿुधाई हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो, त हिन वरी भायो त हीउ मूंखे थो पकड़े, हाणे मूंखे थो मारे। सो हुन चयो त ए मूसा, छा तूं मूंखे क़तलु करणु थो चाहीं, जीअं कल्ह तो हुनखे हिकिड़े शख़्स खे क़तलु कयो। इन तुरीद इल्ला अन तकून जब्बारन फिल अर्ज़, तूं त सिर्फ़ु जेको आहे ज़मीन में पंहिंजी ज़बरदस्ती फैलाइणु चाहीं थो ऐं तूं जेको इस्लाह करण वारनि मां थियणु नथो चाहीं। त हाणे इहो पहिरीं त राज़ हो त भई कंहिं मारियो, केरु कोन हो, हीउ ॿ हुआ सिर्फ़ु, माण्हुनि खे ख़बर कान हुई त इहो क़तलु कीअं थियो, कीअं उहो माण्हू हो। पर हाणे हिन ई जेको आहे सो इहा रड़ कई त हाणे माण्हुनि खे ख़बर पइजी वई।
وجاء رجل من أقصى المدينة يسعى قال يا موسى إن الملأ يأتمرون بك ليقتلوك فاخرج إني لك من الناصحين فخرج منها خائفا يترقب قال رب نجني من القوم الظالمين. वो शहर जे हिकिड़े परे पासे खां हिकिड़ो माण्हू डोड़ंदो आयो ऐं चई हे मूसा सरदार उहे मशवरो करे रहिया आहिनि तुंहिंजे बारे में ताकि तोखे क़त्ल कनि इन करे तूं निकिरी वञ बेशक आऊं तुंहिंजे तोसां ख़ैर खाई करण वारनि मां आहियां. पोइ मूसा अलैहिस्सलाम जेको तो उन शहर मां निकिता डिॼंदे डिॼंदे हालात जो जाइज़ो वठंदे क़ाल रब्बि नज्जिनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन. मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी ए मुंहिंजा परवरदिगार मूंखे ज़ालिम क़ौम खां निजात अता फरमा. हाणे हिते जेको आहे सो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां जेको हीउ क़त्ल थी वियो त इहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम इरादतन कोन कयो अञा नबूअत बि कान मिली आहे पर नबी जेको हूंदो आहे उहो नबूअत खां पहिरीं आला दर्जे जो वली हूंदो आहे त पर ॼाणी वाणी हिननि कोन कयो पर उन जे बावजूद बि हिकिड़ो माण्हू जो क़त्ल थी वञणु इहो तमामु वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे. उन करे डिॼी विया उन्हनि अल्लाह पाक खां माफ़ी घुरी. हिते हिकिड़ो मसइलो लिखियो अथनि त हाणे ज़ाहिर त हीउ जेको मिस्र हो इन में काफ़िर फ़िरौन जी हुकूमत हुई ऐं मुसलमान ऐं काफ़िर बनी इसराइल जा मुसलमान हुआ ऐं हू जेके काफ़िर हुआ उहे अमन सां रहिया पिए. त हिते इहो मसइलो लिखियो अथनि त जेकॾहिं को काफ़िरनि जो मुल्क हुजे ऐं हुकूमत बि काफ़िरनि जी हुजे ऐं मुसलमान ऐं काफ़िर ॿई अमन सां रहनि पिया त कंहिं बि मुसलमान खे इहो जाइज़ कोन्हे त कंहिं काफ़िर जी जान या माल खे नुक़सानु पहुचाए. अगरचे काफ़िरनि जो मुल्क आहे हूअं जेकॾहिं जंग थी थिए मुसलमाननि जी मुसलमान मुल्क जी काफ़िर मुल्क सां जंग थी थिए त पोइ उन में काफ़िर जी जान माल महफ़ूज़ कोन्हे ऐं जेकॾहिं को मुसलमान के काफ़िर खे जी जान के माल खे जेको नुक़सानु पहुचाए थो त उहो पर हालत जंग में आम हालात में कंहिं बि मुसलमान खे जाइज़ कोन्हे जेको उते काफ़िरनि जे मुल्क में रहे पियो त पोइ उनखे इहो जाइज़ कोन्हे त उहो कंहिं काफ़िर जी जान खे या माल खे को बि नुक़सानु पहुचाए छो त इहो बि हिकिड़े क़िस्म जो जेको आहे सो अमली मुआहिदो थो थिए जेॾी महिल हिक ॿिए सां गॾु रहनि पिया हीउ हुन खां महफ़ूज़ आहे हू सम्झे थो हीउ मूंखे को नुक़सानु कोन पहुचाईंदो न को जान खे न को माल ऐं हीउ सम्झे थो त हीउ मूंखे को नुक़सानु कोन पहुचाईंदो हर हिकु ॿिए जे बारे में सम्झे थो हीउ मूंखे नुक़सानु कोन पहुचाईंदो त इहो जहिड़ो अमली हिकिड़ो मुआहिदो आहे. ऐं जेकॾहिं सराहतन मुआहिदो थिए पाण में काफ़िरनि जो ऐं मुसलमाननि जो पाण में मुआहिदो थिए भई असांजो पाण में जेको तो मुआहिदो था करियूं ऐं केर बि कंहिंखे को नुक़सानु कोन पहुचाईंदो त पोइ जेकॾहिं को माण्हू मुसलमान कंहिंखे नुक़सानु पहुचाए थो त हराम आहे भले केतिरा ई छा कहिड़ा बि काफ़िर हुजनि पर जेॾी महिल उन्हनि सां मुआहिदो थो थी वञे त हीउ बि जेको थो हिकिड़ो यानी गॾु अमन सां रहणु इहे बि जेको आहे हिकिड़ो अमली मुआहिदो आहे. अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ नसीब फरमाए ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए. या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाल वल इकराम या ज़ल जलाल वल इकराम या ज़ल जलाल वल इकराम. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद. अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद. रब्बना ज़लमना अनफुसना वइन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन. रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार. रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम. व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम. आमीन आमीन. सुभान